बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां सारा थहीन, लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस जामशोरो 4th ईयर फार्मेसी जी स्टूडेंट आहियां। जीअं त तव्हां मुंहिंजो वाक़ियो अॼुकल्ह ॿुधो हूंदो, सोशल मीडिया ते न्यूज़ पेपर्स में काफ़ी हाईलाइट कयो वियो आहे। मुंहिंजे वीडियो जो मेन मक़सदु ठाहिण जो इहो आहे त मां हिकु बाशऊर अवाम खां इहो सवाल थी पुछणु चाहियां, हिकु छोकिरी जेकॾहिं का सुसाइड थी करे ऐं उहा पंहिंजी ज़िंदगी विञाए थी वेहे त उनखे इंसाफ़ ॾियण लाइ सॼी दुनिया उथी थी पवे, उनजे इंसाफ़ उनजो आवाज़ थी बणिजे। पर हिकु छोकिरी जेके सुसाइड करे थी ऐं उहो पंहिंजी ज़िंदगी बचाए थी वञे त उनजे लाइ कोई बि नथो थिए, बल्कि उनजे किरदार ते न ॻाल्हायो थो वञे, उनजे ख़िलाफ़ थो ॻाल्हायो वञे। इहो ज़ुल्म आख़िर केतिरे ताईं बर्दाश्त कयो वञे। कल्ह असांजी अदी भेण निमिरता हुई, अॼु मां तव्हांजे साम्हूं आहियां, सुभाणे ॿी का न्याणी हूंदी, ॿी का भेण हूंदी। आख़िर असां इहो ज़ुल्म केतिरे ताईं बर्दाश्त कंदासीं। असांजे पाकिस्तान में उतां घणियूं कमेटियूं ठाहियूं वयूं आहिनि जेके माण्हुनि खे इंसाफ़ थी ॾियारनि, कोई बि न अॼु ताईं का बि कमेटी पाकिस्तान जी असांखे इंसाफ़ न ॾियारे सघी आहे। मुंहिंजी यूनिवर्सिटी में जेके कमेटी ठाही वई आहे उनखे 10 ॾींहं थिया आहिनि, अञा ताईं मूंखे उहा कमेटी का इंसाफ़ न ॾियारे सघी आहे, मुंहिंजे हक़ में कोई बि फ़ैसिलो न करे सघी आहे। ऐं न ई मूंखे हुन कमेटी मां का उमेदु आहे, बल्कि असांजो जेको VC साहिबु आहे उहो मूंखे अञा मेंटली रिटार्ड करार करण जी कोशिशि थो करे ऐं मामले खे दॿाइण जी कोशिशि थो करे। पर मां पोइ हिते न हटंदसि जेसि ताईं मूंखे इंसाफ़ न मिलंदो। मां सुप्रीम कोर्ट बि वेंदसि, पर मूंखे जेसिताईं ताईं इंसाफ़ न मिलियो मां पंहिंजे हक़ लाइ विरंदी रहंदसि, भले मूंखे पंहिंजी जान ई छो न विञाइणी पवे। मां सॼी बाशऊर अवाम खां मदद जी अपील थी कयां त हिकु सच जो साथ ॾिनो वञे, मुंहिंजो साथ ॾिनो वञे, त जीअं मूंखे तव्हांजे साथ जी बेहद ज़रूरत आहे, त जीअं इहे जेके वाक़िया आहिनि उहे रोनुमा थियणु बंदि थियनि ऐं जेके इहे दरिंदा आहिनि इन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारी वञे, त जीअं असांजियूं भेणियूं ऐं अॻिते जेके बि असांजियूं न्याणियूं आहिनि उन्हनि खे हिफ़ाज़त में रखियो वञे। थैंक यू।